सागर मामा के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ आबादी जे भलाई वारे खाते सिंध जे सेक्रेटरी रिहान इकबाल बलोच जी ख़ासि हिदायतुनि ते RHS सेंटर संजोरो तरफ़ां हिकु ॾींहं वारी फैमिली प्लानिंग कैंप लॻाई वई, जंहिंमें ॾोहारनि इलाइक़नि खां आयल सवें मरीज़नि खे फैमिली प्लानिंग जे माहिर डॉक्टर ख़ालदा बीबी मुफ़्त चकास सां गॾु मुफ़्त ऑपरेशन पिणु ॾिना। डॉक्टर ख़ालदा बीबी चयो त बहिराड़ीअ जी औरत हिन जदीद दौर में बि केतिरनि ई ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रही आहे। तंहिं करे हिन मज़लूम तबिके जे फलाह बहबूद लाइ सरकारी तौरु खांगी सतह ते गॾियल उपाउ अख़्तियार करणु घुरिजनि त जीअं औरतुनि खे माली ऐं समाजी तौरु सगारो बणाए मुआशिरे में औरतुनि ऐं मर्दनि जी बराबरीअ वारे तसवर खे यकीनी बणाए सघिजे। डॉक्टर ख़ालदा बीबी चयो त संजोरे जहिड़े पुठिते पयल इलाइक़े में औरतुनि जी समाजी ऐं मुआशी हालत इंतिहाई गंभीर आहे, जंहिंखे बहितर बणाइण जे लाइ अमली क़दम खणणु घुरिजनि। हुन ॿुधायो त उन सिलसिले में संदसि खातो औरतुनि में शऊर पैदा करण जे लाइ कमु करे रहियो आहे, जॾहिं त हिन रीति जहिड़नि मुफ़्त फैमिली प्लानिंग कैंपेन ज़रिए पिणु औरतुनि खे मुफ़्त फैमिली प्लानिंग जूं ख़िदमतूं मुहैया कयूं पियूं वञनि। डॉक्टर ख़ालदा बीबी ॿुधायो त अॼोकी फैमिली प्लानिंग वारी कैंप में लॉन्ग एक्टिंग कंट्रासेप्टिव सर्विस ॾिनी पई वञे, जंहिं तहत औरतुनि खे ॿार रोकण जे लाइ ऑपरेशन ऐं बांह में कैप्सूल लॻाइण जो कमु कयो पियो वञे, जॾहिं त मुस्तक़बिल में हिन रीति जे कैंपेन जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। उन मौक़े ते आबादी जे भलाई वारे खाते जे अमलदारनि समेत ॿियनि पिणु शिरकत कई।